द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि वाका करण, फाटण या रड़ियूं करण। उपसमुंड संगीन या तमामु वॾो, गुगुर या खौर, हुजण, थियण या रहण। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। रड़ियूं करणु बंदि करी त तुंहिंजी ॻाल्हि बि सम्झ में अचे। हुगली नदी वञी बंगाल जे उपसमुंड में मिले थी। कचर करणु को कंहिंजी हचा, खून करण जहिड़ो संगीन ॾोह त न आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। खौर रत में मौजूदु कोलेस्ट्रॉल घटाइण में मददगार आहे। तोखे जे वॾो माण्हू थियणो आहे त स्कूल में पढ़ाईअ लाइ हाज़िर रहणु ज़रूरी आहे। सिंधियत सुहिणी रहे।